कोट गुलाम मोहम्मद मिठड़ाव केनाल ते हथरादू पानी कोट ऐं हफ़्ते वारा बंदियूं करण ख़िलाफ़ आबादगार राम जागू रेगुलेटर मोरी ते पीपी तालका सदर आबादगार हाजी मोहम्मद रफ़ीक बुरगी आबादगार मुमताज़ कालरो आबादगार चौधरी नवाज़ सांसी ऐं ॿियनि आबादगारनि जी अॻवानी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते आबादगारनि दाहियूं कंदे चयो त खेनि 15 ॾींहं मुसलसल पाणी ॾेई पोइ हफ़्ते जी वाराबंदी कई पई वञे, पर हिन वक़्तु बिना जवाज़ पाणी बंदि करे सदन फ़सुल तबाह करे पिया वञनि। हुननि इल्ज़ाम हयो त मिठड़ाव केनाल जी डायरेक्ट वाटर कोर्सनि खे मशीन सां लटे ज़बरदस्ती वाराबंदियूं कई पई वञनि, जॾहिं त अॻूणे डायरेक्टर मंसूर मेमण जे दौरे में नारा केनाल में पाणी घटि हुजण बावजूदि बि अहिड़ी बंदी लागू न हुई। हिन वक़्तु नारा केनाल में पाणी जी सतह वधीक हुजण जे करे बावजूदि मिठड़ाव केनाल जे वाटर कोर्सनि खे एक्सीवेटर मशीन खे लटे हफ़्ते जी वाराबंदी कई पई वञे, जंहिं में नंढे आबादगारनि जा ॿ पाणी जा वारा नथा लॻनि। पोखियल फसल सोकिड़े जो शिकार थी रहिया आहिनि। आख़िर पाणी जी सूरतहाल मूजिबि वाराबंदियूं कई पियूं वञनि। हर इलाइक़े खे हिसे मूजिबि पाणी ॾिनो वेंदो त बाद में ज़िले चेयरमैन बीरन वलटार आबादगारनि सां ॻाल्हियूं करे खेनि ख़ातिरी कराई, जंहिं बाद एहतजाज ख़त्म कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।